ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। कराची का कराची जी मदीना कॉलोनी सेक्टर 3 में हथियारबंदन गोलियूं हणी पुलिस एहलकार के शहीद करे छॾियो। हथियारबंदन हथां शहीद थियल एहलकार जी सुञाणप इमरान नाले तो थी आहे। पुलिस मूजिब मक़तूल एहलकार डिस्ट्रिक्ट सेंट्रल जेल में मुक़रर हो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची का कराची जी मदीना कॉलोनी सेक्टर नंबर 3 में हथियारबंदन गोलियूं हणी पुलिस एहलकार के शहीद करे छॾियो। हथियारबंदन हथां शहीद थियल एहलकार जी सुञाणप इमरान नाले तौर थी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। कराची जी मदीना कॉलोनी सेक्टर 3 में हथियारबंदन गोलियूं हणी पुलिस एहलकार के शहीद करे छॾियो। हथियारबंदन हथां शहीद थियल एहलकार जी सुञाणप इमरान नाले तौर थी आहे। पुलिस मूजिब मक़तूल एहलकार डिस्ट्रिक्ट सेंट्रल जेल में मुक़रर हो। तफ़सील मालूम कंदासीं इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है कराची का। जी इसहाक अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंदिर बिल्कुल ॾिसो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। मदीना कॉलोनी डिस्ट्रिक्ट सेंटर वालो इलाइक़ो है जिते जेको हथियारबंदन की फायरिंग में हिकिड़ो जेको पुलिस एहलकार है वो शहीद थी वियो है। ॿुधाए पियो त पुलिस एहलकार जे मथां 8 खां 10 जेके फायर आहिनि उहे कया विया आहिनि। हिन में इमदाद जॾहिं त शहीद पुलिस एहलकार जी सुञाणप जेको इमरान तौर कई वई आहे। जॾहिं त जेको पुलिस एहलकार हुयो उहो डिस्ट्रिक्ट सेंट्रल में मुक़रर हुयो। इहो ज़रियनि जो चवणु आहे जॾहिं त शहीद पुलिस एहलकार जो जेको पर्स ऐं मोबाइल फोन हुई उहे बि जेके फोरू आहिनि उहे खणी करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस एहलकार जेको हुयो उहो पंहिंजे ससु सहुरे जे घर आयो हुयो जिते जेको आहे 3 मोटरसाइकिलनि ते 6 हथियारबंद हुआ जिन्हनि जेको आहे पुलिस एहलकार के फायरिंग करे शहीद करे छॾियो आहे। अञा इहो पुलिस तस्दीक न करे सघी आहे त जेको वाक़ियो आहे उहो ज़ाती दुश्मनी जे करे पेश आयो आहे। आया वो टारगेट किलिंग जो या वरी फुर्जी मज़म्मत ते पेश आयो आहे। इहो अखियुनि ॾिठनि शाहिदिन जो पुलिस के ॿुधाइणु आहे त जेके फोरू हुआ उहे 6 ॼणा हुआ 3 मोटरसाइकिलनि ते हुआ ऐं जॾहिं पुलिस एहलकार के गोलियूं लॻियूं उहो किरी पियो ज़मीन ते शहीद थी वियो त उनजे खीसे मां पर्स ऐं मोबाइल फोन जेके हुआ उहे फोरू जेको आहे जॾहिं वञनि पिया त खणी विया आहिनि। वाक़े वारे हंधि ते SSP सेंट्रल ऐं जेकी सेंट्रल जी पुलिस आहे उहा पहुची चुकी आहे। शहीद पुलिस एहलकार जो जेको लाश आहे उहो जना अस्पताल पोस्टमार्टम जे लाइ जेको आहे रवानो कयो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां जेके शहीद पुलिस एहलकार जी फैमिली आहे उनखे बि इतला ॾिनो वियो आहे। SSP सेंट्रल जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। जल्द इहो जेको आहे ॿुधायो वेंदो त जेको वाक़ियो आहे उहो कीअं पेश आयो ऐं जेके जवाबदार हुआ कहिड़े इलाइक़े खां आया ऐं किथां फरार थिया आहिनि। इन हवाले सां जेकी पुलिस आहे उहा जांच शुरू करे छॾी आहे। इसहाक अपडेट करण लाइ वाजी वॾी महिरबानी। नाज़रीन इसहाक सरकी असांखे कराची का अपडेट करियो। पुलिस मूजिब मक़तूल एहलकार डिस्ट्रिक्ट सेंट्रल जेल में मुक़रर हो।